नवाज़ न्यूज़ में भली कार आवां संझा सैयद आवां बिशारा सुमरो नजर जनासी खास खबर। वज़ीर आज़म इमरान खान जी अपोजिशन अगवाननि ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त घबरायल माण्हुनि खे चौधरी शुजात हुसैन जी सिहत जो ख़्यालु अची वियो। मुनस इलाही सुठी ॻाल्हि कई त तहरीक इंसाफ़ खे मुलाक़ातुनि मां घबराइणु न घुरिजे। सिंध जे ॿाहिरनि खे कालाबाग डैम ते राज़ी न कयो वियो त मुल्क मुख़ालिफ़ क़ुवतूं उन्हनि खे इस्तेमालु कंदियूं। सिंध जे माण्हुनि खे राज़ी करण लाइ मुहिम हलाइणी पवंदी। मुहिम हलाइण खां अॻु कालाबाग डैम शुरू कयो त ॾफेड़ पखिड़ींदड़ उन खे इस्तेमालु कंदा। नवाज़ शरीफ़ सां को बि झेड़ो न आहे। क़ौम जो पैसो वापसि करे जिन मईशत तबाह कई आहे उहे महांगाई जूं ॻाल्हियूं कनि पिया। नवाज़ शरीफ़ ऐं साहकार मुल्की मईशत तबाह करे छॾी आहे। ॿिन्ही में हिमत आहे त ॾेह अची केसनि खे मुंहुं ॾियनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ सभु चोर हिकु थी विया आहिनि। ही 7 भेरा इमरान ख़ान जी हुकूमत किराइण लाइ आया। अल्लाह वज़ीर आज़म जो मुहाफ़िज़ आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। शहबाज शरीफ़ कॾहिं बि मौलाना फज़ल रहमान त कॾहिं आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ातूं कंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरीं चूंड विढ़णु सिखे। माज़ी जी हुकूमतुनि पुठिते पयल लाइक़नि लाइ कुझु बि नाहे कयो। तहरीक इंसाफ़ डेरा इस्माइल ख़ान जी सीट ते मैदान मारे वरितो। उमर अमीन गंडापुर सिटी मेयर चूंडिजी वियो। उमर अमीन गंडापुर 63,713 वोट हासिल कया। JY जे कफ़ील निज़ामी 2 नंबर ते रहियो। PP जे फैसल करीम कुंडी 3 नंबर ते रहियो। कराची समेत सॼी सिंध में CNG स्टेशन 2.5 महीननि खां पोइ ॿीहर खुली वियूं। CNG स्टेशन्स खे 1 डिसंबर खां गैस जी फ़राहमी मुअत्तल कई वई हुई। गैस जी फ़राहमी बहाल थियण खां पोइ CNG स्टेशन्स ते रश लॻी वई। सिंध हाई कोर्ट कोरंगी 2.5 नंबर ते रेंजर्स चौकी ते हमले वारे केस में जवाबदारनि जी सज़ा ख़िलाफ़ अपील मंज़ूर करे वरिती। MQM जे 4 जवाबदारनि जी सज़ा कलदम करार। अदालत जो जवाबदारनि खे आज़ादु करण जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस विघे 29 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो 29,801 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान वायरस जा 2,662 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,88,361 थी वियो। हिन वक़्त ताईं 13,79,921 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। हाकारी शरह 5.62% रही।